सजी सिंध जी घारों में भी कश्मीरन जे हक़ में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां रैली कढी वई। वीडियो लिंक ते मौजूदु आहे तो फैल पवार। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरन समेत घारो शहर में भी कश्मीरिन से इज़हार यकजहती ख़ातिर जमात इस्लामी पारां ऐं ॿियनि तंज़ीमुनि पारां रैलियुनि जो सिलसिलो जारी है, जैमें सिविल सोसाइटी शहरिन नंढन तोड़े स्कूल के ॿारनि वॾे अंग में शिरकत कई है। हर तरफ़ कश्मीर बणजंदो पाकिस्तान जो सदाऊं जेके आहिनि बुलंद थी रहियूं आहिनि। इन हवाले से ॻाल्हि ॿोल कंदासीं इन रैली में मौजूद जेके माण्हू आहिनि त इन्हनि जा कहिड़ा वीचार आहिनि। असां कश्मीरी भाइरनि भेणनि माइरनि के सभिनि के सुर्ख सलाम पेश करूं था, जेको पंहिंजी बहादुरी जदोजहद ऐं पंहिंजे हक़ लाइ विड़ी रहिया आहिनि, मुसलसल भारत के मुंह तोड़ जवाब ॾेई रहिया आहिनि। असां तमामु आला ऐवाननि ऐं बिला इख्तियार हुकूमत तमामु इदारनि सां असां अपील कंदासीं कि कश्मीर असांजी शे रग आहे। कश्मीर बनेगा पाकिस्तान, इंशाल्लाह ई नारो हिकु ॾींहुं ज़रूरु कामयाबु थींदो। असां अपील था करियूं त जेको असांजा मुसलमान भाउर भारत में जेका बर्बरी जो शिकार आहिनि ऐं मुसलमाननि खे क़त्लेआम कयो वियो आहे, उन जे ख़िलाफ़ु असां भारत तां इहो जेको सो माना एहतिजाज था करियूं उन जे ख़िलाफ़ु जो असांजे मुसलमाननि भाउरनि खे उहो जेको बर्बरी सां क़त्ल कनि पिया। अॼु अल्हम्दुलिल्लाह पूरे पाकिस्तान में 22 करोड़ आवाम जेको आहे सो कश्मीरनि सां इज़हार यकजहती पेश करे रही आहे। हीउ जेको ज़ुल्म सालनि खां हली रहियो आहे, जंहिंमें 7 लख फ़ौज जेको आहे सो कश्मीर जे मथां ज़ुल्म ढाए रही आहे। असीं पाकिस्तानी कश्मीरिन जे जेको आहे सो हर कदम सां गॾु आहियूं। असीं खून जो आख़िरी कतरो वहाए करे बि कश्मीर जो साथ ॾींदासीं। जीअं त असांजे मुल्क पाकिस्तान में तरह तरह के मुल्कनि में रैलियूं निकिरनि थियूं, असां ख़ाली रैली ते मौजूदु ना हुजूं। असां मुल्क पाकिस्तान में जितरा बि हुजनि, जिते बि कश्मीरी भाइनि ते ज़ुल्म थिए, इंशाल्लाह असां सभु गॾु बीहंदासीं। कश्मीरी भाइनि लाइ असांजो हिकिड़े माण्हू जो मसइलो न आहे, आलम इस्लाम जो मसइलो आहे, पूरे मुसलमान जो मसइलो आहे। जी बिल्कुलु, तव्हां हिन जा वीचार ॿुधा। अॼोकी इन रैलीअ में PPY ऐं जमात इस्लाम ऐं उन खां अलावा सुन्नी तहरीक जा जेके अॻुवान आहिनि ऐं उन खां अलावा जेके सिविल सोसाइटी आहे वॾे अंग में उन्हनि हिते शिरकत कई आहे। उन्हनि जो चवणु आहे त पाकिस्तान कश्मीर में जेका हिंदुस्तान पारां जेका ज़ुल्म बर्बरी क़ाइमु कई वई आहे उनखे फौरी तौर ते बंदि कयो वञे। असां उनजी मुकमल तौर ते मज़म्मत करियूं था ऐं अक़वाम मुतहिदा खां इहो मुतालबो करियूं था त फौरी तौर ते कश्मीर जे मसइले खे हल कयो वञे। कश्मीर पाकिस्तान जो हिसो हो, आहे ऐं हमेशह रहंदो।